हिन वक़्तु असां सिंधी क़ौमी कारकुननि जे लाइ आया आहियूं जेके खंबे गुम कयो वियो आहे। असां चाहियूं था गवर्नमेंट खे अपील था कयूं त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असांजे वकीलनि जे मथां दहशतगर्दी जेको आहे FIR दाख़िल थी वियूं आहिनि। मां गुज़ारिश थो कयां सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान गवर्नमेंट खे त उन्हनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं इन बैरिया टाउन जे मालिक खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे। जेका सिंधियुनि सां ज़ुल्म आहे, उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे, इहा शइ ख़तमु कई। उन्हनि पाण राति आहे उन्हनि जो पंहिंजो MQM जेका दहशतगर्द तंज़ीम आहे उन्हनि जा माण्हू बैरिया टाउन जे अॻियां लॻंदड़ धरणे खां पोइ पीपल्स पार्टी ऐं मलिक रियाज़ जे गुंडनि जेका उन पुरमन असांजी रैलीअ खे ख़राबु करण जे लाइ छेड़ोछेड़ करण जे लाइ जेका दहशतगर्दी कई ऐं उल्टो असांजे पुरमन क़ौमी कारकुननि ते जेका केस कया विया आहिनि उनजे ख़िलाफ़ु अॼु सॼी सिंध में हीअ एहतिजाज आहे असांजो। ऐं असांजो हीउ मुतालबो आहे त जस्कम चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशीअ खे ज़ाहिर कयो वञे ऐं असांजा गिरफ़्तार कयल जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि ते केस ख़तमु कया वञनि। सिंधी क़ौम जी हिस्ट्री रही आहे त असां हिकु पुरमन क़ौम आहियूं ऐं सिंधी क़ौम कॾहिं बि न चाहींदी आहे त कंहिं शइ जो नुक़सानु थिए। हीअ जेको बैरिया जे अंदरि जेका भञड़ा कई आहे इहे MQM जा गुंडा हुआ। हीअ उहो केमिकल उछलायो वियो आहे जेको बल्दिया फैक्ट्रीअ में उछलाए करे 172 माण्हू साड़िया विया आहे। साॻी नेचर जो केमिकल आहे ऐं हीअ उहा ॻाल्हि हिननि कई आहे जॾहिं बरसाति वसंदी आहे त ॾेॾर पाणी में वेही टांडरा कंदो आहे। जॾहिं बरसाति बंदि थी वेंदी आहे त ॾेॾर ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। MQM जा गुंडा उहे साॻी ॾेॾर वारो किरदारु अदा कंदे बैरिया टाउन जी गेट खे बाहि ॾेई करे, कारुनि जे शोरूम खे बाहि ॾेई करे ऐं सिंधी माण्हुनि खे मुंतशिर करणु पिया चाहिनि। जेके सिंधी क़ौम त जेके क़ौमी कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि फलफोर उन्हनि खे आज़ादु कयो वञे। मसद जे दिफ़ा में जेको आहे सिंध एक्शन कमेटी तरफ़ां बैरिया टाउन ॾाढो धरणो रखियो वियो जेको धरणो पुरमन हुयो ऐं उहो पुरमन जेको असां जेको धरणो हुयो जंहिंमें लखे माण्हुनि शिरकत कई। जॾहिं लखे माण्हुनि खे उन्हनि ज़रदारी जे पघारदार मुराद अली शाह ॾिठो त उन जेको आहे फ़ौरन पंहिंजी जेका मची मुआर थियल पुलिस हुई उन्हनि जे ज़रिए जेको आहे उन धरणे ते शेलिंग कई ऐं रबड़ जूं ऐं हो जेके गोलियूं हलायूं जंहिंजे करे केतिरा कारकुन ज़ख़्मी थिया ऐं अलाए केतिरा नंढा ॿार जेके उते गुम थी विया ऐं उन खां अलावा 120 खां मथे क़ौमी कारकुन गिरफ़्तार कया विया ऐं मरकज़ी क़यादत साईं जलाल महमूद शाह, सनान खान कुरैशी, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ अली जेको त मौजूदु ई न हो, जेको जलसे में ग़रीब कोन हो, उन जे मथां बि हिननि केस दाख़िल कयो आहे जंहिं मां हिननि जी बदनीयती ज़ाहिर थिए थी त हिननि को बि कंहिं बि क़िस्म जो जाइज़ केस दाख़िल न कयो। छो त हिननि ॾिठो त हीअ लखे माण्हू गॾु थिया आहिनि त हिननि खे ॾिठो त इंटरनेशनल मीडिया हिननि खे सपोर्ट पई करे ऐं हीअ शयूं जॾहिं फोकस थींदियूं दुनिया में त असां लाइ वॾो प्रॉब्लम थींदो। ते लाड़काणे जे अंदरि इहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं त 6 जून ते बैरिया टाउन जे अॻियां लखे माण्हुनि जे तादाद में सिंध जा माण्हू गॾु थी इहो साबित कयो त असीं सिंधी मुतहिद आहियूं। असां सिंध दुश्मन मनसूबनि जे ख़िलाफ़ु आहियूं। इन जे करे सिंध दुश्मन मनसूबो बैरिया टाउन समेत ॿिया समूरा अहिड़ा मनसूबा जेके सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करणु चाहिनि था उहे मनसूबा असां कंहिं बि हालत में कंहिं बि क़ीमत में ठहणु न ॾींदासीं। जॾहिं सिंध सरकार ॾिठो त सिंध जा लखे गैरतमंद पुट हिन बैरिया टाउन जे अॻियां गॾु थिया आहिनि उन जे करे इन यूनिटी खे ख़तमु करण जे लाइ इन जे ॿधी ऐं एके खे ख़तमु करण जे लाइ हुननि पाण हथ सां भञड्रा कराई, दहशतगर्दी कराई, बाहिनि जा वाक़िया करायूं ऐं उन खां पोइ असांजे मजीदगाद सीनियर सहाफ़ी राइटर बैरिया टाउन ते जेको रियाज़ कब्ज़ो कयो आहे उहो वञे थो जेको आहे सॼी सिंध में विलार वधाईंदो। जेका उनखे गवर्नमेंट कंहिं बि ज़रदारी या कंहिं ॿिए कंहिं बि ॾिनी उनखां अलावा हू जेकी ॻोठ जेके उतां जा क़दीमी ॻोठ आहिनि उहे वञे थो जेको आहे पंहिंजो उन ते कब्ज़ा कंदो। इहा जेको आहे सिंध जे माण्हुनि खे न आहे पसंदि। एतिरी ख़ल्क़ आवाम हुजूम वकील बिरादरी मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू एतिरो शऊर आयो आहे जेको माण्हुनि सिंधियुनि में एहतिजाज करण हुनखे कीअं था ॾिसो? इहा सिंध जे में हिकु वॾी जेको आहे शऊर जी निशानी आहे ऐं इल्म जी निशानी आहे। जिन जेको आहे जेका शइ हासिलु कई आहे ऐं जेको पढ़ियो आहे ॾिठो आहे महसूसु कयो आहे सिंध सां जेके नाजाइज़ थियनि पियूं उहो हक़ीक़ी आवाज़ु बणिजी हाणे उभरे पियो ऐं तव्हांजे साम्हूं अचे पियो।
ऐं इंशा ताला हिकिड़े ॾींहुं सिंध जा माण्हू हिकु पिच ते हिकु ॻाल्हि ते बीहंदा ऐं जेके चाहींदा उहो ई कामयाबु थींदो। पार्टी का मक़सूद पार्टी हुजे जेको सिंध एक्शन कमेटी जी तरफ़ां जेको बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु एहतजाज जो सॾु हुयो उन में पहिरें ॾींहं खां वठी क़ौमी क़यादत जो ऐलान थियल त असांजो एहतजाज मुकमिल तरह पुरअमन हूंदो ऐं पुरअमन हुयो, पर हिन गवर्नमेंट खां ऐं मलिक रियाज़ खां उहो हज़ारे लखे माण्हुनि जो जेको एहतजाज हज़म न थियो, हथ सां हिकिड़ी गेट खे बाहि ॾेई जेके मुख़्तलिफ़ केमिकलनि सां बाहि ॾिनी आहे। अॼु रिपोर्ट बि हुनजी थिए पई त मुख़्तलिफ़ केमिकलनि सां बाहि लॻी आहे, उनजे आधार ते हज़ारे क़ौमी कारकुननि जे मथां केस दाख़िल कया विया आहिनि। जस्कम चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, उन सां गॾु 120 ॼणा ॿिया दोस्त गिरफ़्तार आहिनि जिन जे मथां टे मुक़दमा था हलाइनि। वॾी नाइंसाफ़ी आहे त हिकिड़े वाक़े जी हिकु एफआईआर थींदी आहे, पर हिननि दहशतगर्दी ते ॾेखारी आहे त हिकिड़े वाक़े जी हुननि 3 एफआईआर दर्ज करायूं। असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था। फौरी तौर ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं उन सां गॾु समूरा क़ौमी कारकुन आज़ादु कया वञनि। हाणे ही सिंध जो आवाज़ु ख़ामोश थियण वारो नाहे। धरती जा पुट जागनि था ऐं पंहिंजे आख़िरी साह जे हिॾकी ताईं हिन जिदोजहद खे जारी रखंदासीं।